बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते वहाँ सभिनी खे भलेकार। मां या सईद सारंग क्लास 9th इंग्लिश जो लेसन 6 आहे द रोल ऑफ वीमेन इन पाकिस्तान्स क्रिएशन एंड डेवलपमेंट। पाकिस्तान जी तख्लीक ऐं तरक्कीअ में औरतुनि जो किरदार। सना वॉज सिटिंग साइलेंटली ऑन द लास्ट बेंच ऑफ अ क्लासरूम। सना पंहिंजे क्लास जे आख़िरी बेंच ते ख़ामोशीअ सां वेठल हुई। आलिया वॉज सिटिंग नेक्स्ट टू हर एंड नोटिस्ड अ कंफ्यूज्ड एक्सप्रेशन ऑन हर फेस। आलिया उन जे भरिसां वेठल हुई ऐं उन संदसि चेहरे ते परेशानी महसूस कई। शी आस्क्ड सना, व्हाट आर यू वरीड अबाउट? उन पुछियसि, सना तो छाजे लाइ परेशान आहीं? आलिया, आई डोंट हैव अ कंप्यूटर, हाउ विल आई गैदर द इंफॉर्मेशन फॉर आवर सोशल स्टडीज असाइनमेंट इम्पॉर्टेंट विमेन ऑफ पाकिस्तान सेड। सना रिप्लाइड, आलिया मूं वटि कंप्यूटर न आहे, मां समाजी अभ्यास जी असाइनमेंट पाकिस्तान जूं अहम औरतूं जे लाइ मालूमात कीअं जमा कंदसि? सना जवाब ॾिनो, Don't worry, all of us will sit together during the recess and divide the task amongst ourselves. परेशान न थी, असां सभु रिसेस में गॾिजी विहंदासीं ऐं पाण में कमु विरहाए खणंदासीं। You can bring the information from the school library. तूं स्कूल जे कुतुब खाने या लाइब्रेरीअ मां मालूमात आणे सघीं थी, वठी सघीं थी। Yes, I can do that, Sana nodded. Alia smiled. हाँ, मां इहो करे सघां थी, सना कंदो लोलियो या आलिया मुस्कुराए। During the recess, the members of Sana's group took their lunch boxes and sat under the tall, shady neem tree, which was their favorite spot. Recess जे दौरान सना जे ग्रुप जा रुकन पंहिंजे लंच बॉक्स खणी डिघे छांवरेदार निम जे वण हेठां अची गॾिजी वेठा, जेका संदन पसंदीदा जॻह हुई। The group leader Alia started off like an expert planner. Group leader Alia हिकु माहिर मंसूबे ठाहींदड़ वांगुरु शुरुआत कई। Do you remember our science teacher taught us a problem-solving tool called Ideal? छा तव्हांखे यादि आहे त असांजे साइंस जे उस्ताद मसइले खे हल करण जो तरीक़ो सेखारियो हो, जंहिंखे आइडियल चइबो आहे? Everyone replied, Oh yes, we do, but it is used for science. Samir said, No, it's a tool for solving all kinds of problems and for planning too. समीर चयो, न, इहो हर क़िस्म जे मसइले खे हल करण ऐं मंसूबे ठाहिण जो तरीक़ो आहे। Ahmad explained, first of all, we identify what the problem is. Ahmad वज़ाहत कई त सभ खां पहिरियां असांखे सुञाणणो आहे त मसइलो छा आहे। Then we define what exactly we want to do to solve the problem. पोइ असांखे इहो ॾिसणो आहे त असां उन मसइले खे हल करण जे लाइ छा करणु चाहियूं था। Next, we try and find out as much as we can about how to solve it. पोइ असां उहो मालूम करण जी कोशिश करियूं था त असां उन खे हल करण जे लाइ छा करे सघूं था। After that, we take the best possible action to try and solve it. उन खां पोइ असां उन खे हल करण जे लाइ हर मुमकिन बहितरीन अमल जी कोशिश करियूं था। Finally, we look back to see whether the problem has been solved or not. आख़िर में असां ॾिसूं था त मसइलो हल थियो या न। So, said Hania, our problem is doing the assignment for which we need to find information from different sources. पोइ हानिया चयो, असांजो मसइलो आहे असांखे असाइनमेंट ठाहिणी आहे जंहिंजे लाइ असांखे मुख़्तलिफ़ ज़रियनि मां मालूमात हासिल करणी पवंदी। Exactly, said Alia. We also need to decide who will do what and then prepare and give our presentation. बिल्कुलु सही, आलिया चयो। असांखे हीउ फ़ैसिलो करिणो आहे त केरु छा कंदो ऐं पोइ असांखे पंहिंजी प्रेज़ेंटेशन तयारु करणी आहे ऐं ॾियणी आहे। Next, Alia told everyone to brainstorm and make a list of the women that they would like to work on. पोइ आलिया हर हिक खे सोचण ऐं उन्हनि औरतुनि जी फ़हिरिस्त ठाहिण जे लाइ चयो जंहिं ते उहे कमु करणु चाहिनि पिया। That list was very long. उहा लिस्ट तमामु डिघी हुई। Finally, after a lot of discussion, they agreed on 6 names. आख़िरकार तमामु घणे बहस मुबाहिसे खां पोइ उन्हनि 6 नालनि ते इतफ़ाक़ कयो। Sana said, I will bring information on Fatima Jinnah from the library books. सना चयो, मां कुतुब खाने जे किताबनि मां फातिमा जनाह जे बारे में मालूमात आणींदसि। Samir said, my elder brother Waqar Wahi has a laptop, so I can bring information from the internet. समीर चयो, मुंहिंजो वॾो भाउ अदा वकार वटि लैपटॉप आहे, उन करे मां इंटरनेट मां मालूमात आणे सघां थो। Alia suddenly realized that Razia was sitting quietly and had not shared her opinions with the group. आलिया खे ओचितो एहसास थियो त रज़िया चुप करे वेठी आहे ऐं उन ग्रुप में पंहिंजी राय बि पेश न। So she asked, Razia, what about you? Which source can you access? पोइ हुन पुछियुसि त तूं कहिड़नि ज़रियनि ते तुंहिंजी पहुच आहे या पहुची सघीं थी रज़िया? Razia replied shyly, my father sells newspapers. I will ask him to bring old and new newspapers for this assignment. रज़िया हबकंदे जवाब ॾिनो, मुंहिंजो वालिद अख़बारूं विकिणंदो आहे, उन असाइनमेंट जे लाइ मां उनखे पुराणियूं ऐं नयूं अख़बारूं आणण जे लाइ चवंदसि। That would be great, everyone exclaimed simultaneously.
इहो त तमामु सुठो थींदो, हर कंहिं ज़ोर सां गॾिजी चयो. I'll use my uncle's smartphone to gather the required information, said Ahmed. मां ज़रूरत जे मुताबिक़ मालूमात जमा करण जे लाइ पंहिंजे चाचे जी स्मार्टफोन इस्तेमालु कंदुसि, अहमद चयो. What is a smartphone? How will you search information on a phone? asked Sanna. स्मार्टफोन छा हूंदी आहे? तूं फ़ोन मां मालूमात कीअं ॻोल्हींदे? सना पुछियो. It's a mobile phone that has a touch screen instead of a keyboard for performing different tasks, and we can use internet on it also, explained Ahmed with actions. हीअ हिकु मोबाइल फ़ोन हूंदी आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ कमु करण जे लाइ कीबोर्ड जे बदिरां टच स्क्रीन हूंदी आहे ऐं उन में इंटरनेट बि इस्तेमालु करे सघूं था, अहमद इशारनि सां वज़ाहत कई. Alia informed that her mother had a big collection of magazines. She would use them for the assignment. Alia ॿुधायो त उन जी माउ वटि मैगज़ीन जो हिकु वॾो ज़ख़ीरो आहे. उहो हिन असाइनमेंट जे लाइ उन्हनि मैगज़ीननि जो इस्तेमालु कंदी. Alia said that she would get information from some journals and books. Anya चयो त हूअ कुझु जर्नल्स ऐं किताबनि मां मालूमात हासिल कंदी. Finally, they divided the list of famous women amongst themselves and agreed to meet again with the information on the following Monday. आख़िर में उन्हनि मशहूर औरतुनि जी फ़हरिस्त पंहिंजे विच में तक़सीम कई ऐं मालूमात सां गॾु सूमर ते ॿीहर मिलण जो इत्तफ़ाक़ कयो. In the next meeting, they shared their material and rehearsed their presentations. ॿी मुलाक़ात में उन्हनि पंहिंजो मवादु हिक ॿिए सां विरहायो ऐं पंहिंजी प्रेज़ेंटेशन जी मश्क कई. On the project day, they gave marvelous presentations because the group members had done their jobs very well. प्रोजेक्ट वारे ॾींहुं उन्हनि शानदार प्रेज़ेंटेशन ॾिनी छो जो ग्रुप जे रुकननि पंहिंजो पंहिंजो कमु तमामु सुठे नमूने कयो. Below is information that they had gathered through the various media sources. हेठि उहा मालूमात ॾिजे थी जेका उन्हनि मुख़्तलिफ़ ज़राए अबलाग या मीडिया सोर्सिस मां जमा कई हुई. Some famous Pakistani women, कुझु मशहूर पाकिस्तानी औरतूं. पहिरीं आहे मोहतरमा फातिमा जिनाह, who was born in 1893 and died in 1969. मोहतरमा फातिमा जिनाह जेका पैदा थी 1993 में ऐं 1969 में वफ़ात कई. She was क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिनाह's younger sister. उहा क़ाइद-ए-आज़म मोहम्मद अली जिनाह जी नंढी भेण हुई. She helped him in the struggle for the establishment of Pakistan. हुन पाकिस्तान जे क़याम में उन जी जिदोजहद में संदसि मदद कई. She left dentistry to live with her brother and support him. हुन पंहिंजे भाउ सां रहण ऐं संदसि सहारो बणजण जे लाइ ॾंदनि जी डॉक्टरीअ खे छॾे ॾिनो. Her support continued for about 28 years, including the last 19 tiring years of his life. हुन जो सहारो 28 सालनि ताईं जारी रहियो, जंहिंमें संदसि ज़िंदगीअ जा आख़िरी थकाईंदड़ 19 साल बि शामिल आहिनि. Through her, the Muslim women of the subcontinent were able to interview Muhammad Ali Jinnah and seek his guidance. उन जे ज़रिए नंढे खन जूं मुस्लमान औरतूं मोहम्मद अली जिन्नाह सां ॻाल्हाइण ऐं उन जी अॻुवाणी हासिल करण जे क़ाबिल थियूं. The grateful nation gave her the title of Madar-e-Millat, which means mother of a nation. शुक्रगुज़ार क़ौम खेसि मादर-ए-मिल्लत जो लक़ब ॾिनो, जंहिंजी माना आहे क़ौम जी माउ. ॿी आहे बेगम राना लियाकत अली, who was born in 1905 and died in 1990. बेगम राना लियाकत अली ख़ान जेका पैदा थी हुई 1905 में ऐं वफ़ात कई 1990 में. She worked as an honorary secretary and typist of her husband Liaquat Ali Khan because at that time the Muslim League could not afford the salary of a secretary. हीअ पंहिंजे मुड़ुसु लियाकत अली ख़ान जे लाइ बतौर हिकु एज़ाज़ी सेक्रेटरी ऐं टाइपिस्ट जो कमु कंदी हुई, छो त उन वक़्तु मुस्लिम लीग हिकु सेक्रेटरी जी पघार जी ताक़त न पई रखी सघी. She arranged meetings of the Muslim League women with the wife and daughter of the viceroy so that they could explain to them the issues and problems related to Muslim women. उन वाइसराय जी धीउ सां मुस्लिम लीग जी औरतुनि जी मुलाक़ातुनि जो बंदोबस्तु कयो त जीअं उहे मुस्लमान औरतुनि सां लाॻापियल मसइलनि खां उन्हनि खे आगाह करे सघनि. She also organized the Muslim Voluntary Service and later the Women's National Guards, consisting of 3 battalions with 2,400 girls, in which she herself held the rank of a brigadier. इन मुसलमाननि जी रज़ाकाराना सर्विस बाद में औरतुनि जी नेशनल गार्ड मुनज़िम कई, जेका 2400 छोकिरियुनि सां 3 बटालियन ते मुश्तमिल हुई, जंहिंमें हूअ पाण ब्रिगेडियर जे उहिदे ते फ़ाइज़ हुई. She is also the founder of the All Pakistan Women Association. हूअ
ऑल पाकिस्तान विमेन एसोसिएशन जी बानी बण वई। टी आहे बेगम जहां नारा शाहनवाज़, was born in 1896 and died in 1979। बेगम जहां नारा शाहनवाज़ जेका पैदा थी ही 1896 ऐं वफ़ात कई 1979। She represented the Muslim women at the round table conferences held in London। हुन लंडन में मुनक़िद थींदड़ टिनी गोल मेज़ कॉन्फ्रेंसुनि में मुसलमान औरतुनि जी नुमाइंदगी कई। She was the first woman to make a speech in London's Guildhall। वो लंदन जे गिल्ड्स हॉल में तकरीर कंदड़ पहिरीं औरत हुई। She also traveled widely and explained to the people of other countries why the Muslims in India wanted a separate state। हुन केतिरा ई सफ़र कया ऐं ॿियनि मुल्कनि जे अवाम ते वाज़िह कयईं त इंडिया जा मुस्लमान हिकु अलॻि रियासत छो था चाहिनि। ॿी आहे प्रोफेसर अनीता ग़ुलाम अली, who was born in 1934 and died in 2014। प्रोफेसर अनीता ग़ुलाम अली जेका पैदा थी ही 1934 में ऐं 2014 में वफ़ात कयईं। She was a popular newscaster of the English news and a well-known teacher of her time। वो अंग्रेज़ी ख़बरुनि जी मशहूर न्यूज़कास्टर यानी ख़बरूं पढ़ंदड़ ऐं पंहिंजे दौर जी मशहूर उस्ताद हुई। She also wrote several articles and books। हुन केतिरा ई आर्टिकल ऐं किताब पिण लिखिया। She served twice as the Sindh Minister of Education, in addition to being the Minister of Culture, Science and Technology and Youth and Sports। हुन ॿ दफ़ा सिंध जे वज़ीर तालीम जी हैसियत सां ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं हुन सां गॾोगॾु सक़ाफ़त, साइंस ऐं टेक्नोलॉजी, यूथ एंड स्पोर्ट्स जी वज़ीर पिण हुई। प्रोफेसर अनीता ग़ुलाम अली was also the founding manager of the Sindh Education Foundation, Government of Sindh। प्रोफेसर अनीता ग़ुलाम अली सिंध एजुकेशन फाउंडेशन हुकूमत सिंध जी बानी मैनेजर पिण हुई। Under her leadership, the foundation played a remarkable role in promoting quality education and bringing many out of school children to school, particularly in the rural areas of Sindh। उन जी अॻुवाणीअ में फाउंडेशन मयारी तालीम जे वाधारे ऐं स्कूल खां निकिता केतिरनि ई ॿारनि खे वापसि स्कूल में आणण में ख़ासि करे सिंध जे ॻोठाणनि इलाइक़नि में क़ाबिल ज़िक्र किरदारु अदा कयो। The government of Pakistan recognized her tremendous contributions to the cause of education। तालीम जे काज़ लाइ हुन जे शानदार ख़िदमतुनि खे हुकूमत पाकिस्तान सराहियो। She was awarded the Pride of Performance and Star Imtiaz for her lifetime contribution to education। तालीम में उन जी ख़िदमतुनि जे एवज़ खेसि प्राइड ऑफ परफॉर्मेंस ऐं सितारे इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। ॿी आहे बिल्किस बानो ईदी, who was born in 1974। बिल्किस बानो ईदी जेका 1974 में पैदा थी। She is a philanthropist who is also trained as a professional nurse। हू हिकु इंसान दोस्त शख़्सियत जेका हिकु तरबियत याफ़्ता नर्स पिण आहे। She is the widow of Abdul Sattar Eidi, who was a renowned social worker। हू अब्दुल सत्तार ईदीअ जी बेवा आहे जेको हिकु मशहूर समाजी कारकुन हो। She now heads the Eidi Foundation, which provides nationwide support and care to the public, such as shelter homes and ambulance services। हूअ ईदी फाउंडेशन जी सरबराह आहे जेका मुल्की सतह ते अवाम खे समाजी ख़िदमतूं फ़राहम करे थी, जीअं पनाह जा घर ऐं एम्बुलेंस सर्विस वग़ैरह। She has received Hilal Imtiaz from the government of Pakistan in recognition of her tireless efforts for the betterment of the society। मुआशरे जी भलाईअ जे लाइ अणथक ख़िदमतुनि जे एतिराफ़ में हुकूमत पाकिस्तान खेसि हिलाल इम्तियाज़ सां नवाज़ियो आहे। She has also been named the mother of Pakistan। उनखे पाकिस्तान जी माउ जो नालो पिणु ॾिनो वियो आहे। After the presentations, the teacher appreciated the effort the students had put in and invited everyone to comment on the presentations। प्रेज़ेंटेशन खां पोइ उस्ताद सभिनी शागिर्दनि जे कोशिशुनि जी तारीफ़ कई ऐं हर कंहिंखे प्रेज़ेंटेशन ते तबसरो करण जी दावत ॾिनी। Sadia stood up and commented that the information about these women had inspired her to dream big and to work for the nation। सादिया उथी बीठी ऐं तबसरो कयईं उन्हनि औरतुनि जे बारे में मालूमात खेसि वॾे ख़्वाब ॾिसण ऐं क़ौम जे लाइ कमु करण जे लाइ मुतासिर कयो। The teacher then asked a few students to share their future dreams with the class।
उस्ताद पोइ कुझु शागिर्दनि खे पंहिंजे मुस्तक़बिल जा ख़्वाब क्लास जे अॻियां पेश करण जे लाइ चयो। Mariam shared that she wanted to be an educationist like Anita Ghulam Ali and her grandmother, who was also an educationist. मरियम ॿुधायो त हू अनीता ग़ुलाम अली ऐं पंहिंजी ॾाॾी जेका हिकु माहिर तालीम हुई उन वांगुरु हिकु माहिर तालीम थियणु चाहे थी। She expressed her wish to work for the improvement of female education. उन औरतुनि जी तालीम जी बहितरीअ लाइ कमु करण जे लाइ पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो। Next, Hira told her class fellows that she wanted to be a philanthropist like Bilqis Eidi and wanted to protect girls from all troubles. पोइ हिरा पंहिंजे क्लास जे साथियुनि खे ॿुधायो त हूअ बिल्किस ईदी वांगुरु हिकु इंसान दोस्त बणिजणु चाहे थी ऐं छोकिरियुनि खे हर ॾुख खां बचाइणु चाहे थी। Daniel added that, like Abdul Sattar Eidi, he would like to help all human beings in trouble. दानियल इज़ाफ़ो कंदे चयो त अब्दुल सत्तार ईदीअ वांगुरु मुश्किल में फाथल सॼी इंसानियत जी मदद करणु चाहे थो। The teacher was very happy to see the enthusiasm of the future leaders of the country. उस्ताद मुल्क जे मुस्तक़बिल जे अॻुवाणनि जो जोश ख़ुरोश ॾिसी तमामु घणो ख़ुशि थियो। Thank you.